हेलो फ्रेंड्स, नमस्ते। कीअं आहियो तव्हां सभु? त हाणे आया आहियूं असां चालीहे जो दर्शन करणु, छो त अॼु लास्ट ॾींहुं आहे चालीहे जो। ऐं असांजी थधे जी रोटी पूरी तयारु थी वई। दीदी, मां, जीजाजी, भरत, प्रवीण भैया, विनोद सभु आया हिन मेले खे ॾिसणु। ऐं हाणे असां इंतज़ारु कयूं था बहिराणे जो। ऐं मां बि इहो चालीहो वारियो आहे त मूंखे ज़रूरी हो उते दर्शन करण जे लाइ। तव्हांखे ख़बर आहे हाणे मां छा वेठी कयां। जेकी मिंट जी वाइट गोली हूंदी आहे उहा असांखे प्रसाद में मिली, त असां खाऊं वेठा ऐं इंजॉय था कयूं। ऐं इहे ॾिसो, हिकु अम्ब्रेला में असां सभु बीठा आहियूं, क्योंकि सनी सनी बारिश वेठी पए। ऐं साम्हूं खां ॾिसो, बहिराणो साहिबु अचनि था, झूलेलाल साहिबु अचनि था। हाणे उनजो दर्शन करे पोइ असां घरु हलंदासीं। जाम ब्यूटीफुल नज़ारो। ऐं देखो, बारिश बि पए वेठी ऐं बारिश में फटाका ॿारनि वेठा, त अलॻि ई नज़ारो आहे, मज़ो अची वियो। हीअ ॿुधायां कहिड़ो भॼन वेठा ॻाइनि। जेके सिंधी में नंबर्स हूंदा आहिनि न, 1 2 3, उहो असां सिंधी में चवंदा आहियूं ऐं जय झूलेलाल चवंदा आहियूं। हे ॾिसो, सभु मौज वेठा कनि, मस्ती वेठा कनि, पंहिंजी धुन में डांस वेठा कनि, छो त सभु 40 ॾींहं न थूम खाईंदा आहिनि, न बसरु खाईंदा आहिनि ऐं झूलेलाल जी धुन में मगन थी वेंदा आहिनि। मज़ो अची वियो। ऐं ॿिए ॾींहं ते असांजो थधिड़ी जो ॾींहुं आहे। मुंहिंजी पूजा थी वई, मुंहिंजो मंदर बि साफ़ु थी वियो। हाणे भरत ऐं मां आया आहियूं शीतला माता मंदर में पूजा करणु ऐं जेको प्रसाद ठाहियो उहो चाढ़णु। ऐं देखो, असांजी शीतला माता। हेलो फ्रेंड्स, नमस्ते। कीअं आहियो तव्हां सभु? अॼु जो व्लॉग स्पेशली सिंधी में ठाहींदमि, छो त असांजो अॼु वॾो ॾींहुं आहे, थधिड़ी। त थधिड़ी जो प्रोग्राम जीअं हिकु ॾींहुं पहले स्टार्ट थधिड़ी जो प्रोग्राम हिकु ॾींहुं पहले ई असां प्रसाद ठाहींदा आहियूं। उन में लोला पचंदा आहिनि, कंहिंजे घर में लोला पचंदा आहिनि। असां नीविच ठाहींदा आहियूं, लोला उनखे तरींदा आहियूं। ऐं जेकी थधे जी रोटी ठहंदी आहे उन में दही वड़ा हूंदा आहिनि, पकोड़ा हूंदा आहिनि। ऐं असांजी जीअं हूंदी आहे त उन में सावा चांवर हूंदा आहिनि, सेयल भाॼी हूंदी आहे, पूरी, कारा चना, जाम कुझु ठहंदियूं आहिनि। हर कंहिंजो पंहिंजे पंहिंजे घर जो हिसाबु आहे। त रोटी सॼी ठही वई। ऐं ॿिए ॾींहं ते अॼु जो ॾींहुं मां मंदर मां बि थी आई आहियां। हुतां जो बि थोरो वीडियो मां तव्हांजे लाइ, सभिनी जे लाइ कढियो आहे। ऐं हाणे मम्मी डैडी रोटी खाइनि था। मुंहिंजो त उपवास हले वेठो। मुंहिंजो त उपवास हले वेठो, त मां शाम जो उपवास कंदमि। ऐं शाम जो मां ठाहींदमि पानी पूरी दही पूरी। अॼु इहो ई ठहंदो आहे, छो त थधो खाइणो आहे असांखे। त हिकु ॾींहुं पहले सभु तयारी करे रखी, आलू बॉइल करे रखिया, जो बि प्रिपरेशन आहे उहो बि करे रखी। ऐं मम्मी डैडी हाणे रोटी खाइनि था, त मां तव्हांखे थोरो ॾेखारनि थी की असांजी रोटी छा हूंदी आहे। हिकु मिनट। ये सेयल भाॼी, ये चना, ये पूरी, ये चावल हिन सां कठो ॾही खाइबी आहे। असांजो लोला थींदा आहिनि जेके असां तरींदा आहियूं। ये बेसणियूं, ॾिसो केॾी मस्तु बेसणी थींदी आहे, मोड़ी मोड़ी। ऐं ये पकवान ब्यूटीफुल आहे न, जाम टेस्टी ठहंदा आहिनि इहे। इहे महीनो 2 महीना हलंदा आहिनि जीअं तव्हां खाईंदा, पर इहे कॾहिं ख़राबु न थींदा आहिनि। कोन नीवेज कॾहिं बि ख़राबु न थींदो आहे, मतिलबु महीनो 2 महीना असां हुनखे हलाए था सघूं। हाणे जाम गर्मी आहे। भरत हाणे आया आहिनि, हाणे भरत खे रोटी ॾींदमि, छो त रोटी न 12-1 बजे खाइणी पवंदी आहे। ऐं जीअं गर्मी जो टाइम हले थो त रोटी ख़राबु थियण जो बि चांस आहे। जीअं गर्मी आहे तीअं रोटी ख़राबु थियण जो चांस हूंदो आहे। त इन करे असां 12-1 बजे रोटी खाई छॾींदा, छो त जाम कुझु वैराइटियूं ठहंदियूं आहिनि। त सॼो ॾींहुं खाइणु पीअणु चालू हूंदो आहे। ऐं हिन जे ॾींहं ते, अॼु जे ॾींहं ते पता रांदि कंदा आहिनि, जेके चइबो आहे जुआ। त असांजे घर में त हेॾो कुझु थींदो न आहे। असां अगरि कंदा बि आहियूं त थोरी मस्ती में कंदा आहियूं, सीरियस कुझु बि गेम न हूंदी आहे, क्योंकि कंहिंखे बि इंट्रस्ट आहे। मम्मी खे थोरो शौक़ु आहे रांदि करण जो,
ऐं मूंखे त बिल्कुलु बि इंट्रस्ट आहे। हाँ, ग्रुप में वेंदासीं, टाइम पास कंदासीं, मस्ती कंदासीं, उहो अलॻि ॻाल्हि आहे। त अॼु मम्मी सुबुह खां वठी जेॾीमहिल पतंग जो प्रोग्राम रख, पर सभु अॼु जो वॾो ॾींहुं आहे ऐं संडे बि आहे, त सभु घर में छुटी जे मूड में वेठा आहिनि, सभु जेंट्स बि घर में आहिनि, त सभु रोटी पाणी सभिनी घर में चालू आहे। त सभिनी घर में प्रोसेस आहे, त केरु अची नथो सघे, त शाम जो अगरि पॉसिबल थिए त असां इहो पतंग जो प्रोग्राम रखंदासीं ऐं शाम जो जेको थींदो उहो तव्हांखे सभु ॾेखारींदमि। सॉरी, ये वीडियो थोरो मुंहिंजो बराबरि न ठहियो, स्टैंडिंग पोजीशन में ठही वियो, त बट मूंखे इहो वीडियो कीअं बि करे विझणो हो, त प्लीज़ तव्हां हिन ब्लॉग खे इंजॉय कजा ऐं थोरो हुन सां गॾु एडजस्ट कंदा, त छो त मां इहो मिस नथी करे सघां ऐं मां तव्हांखे इहो ॾेखारण थी चाहियां त असां झूलेलाल जो प्रोग्राम कीअं कंदा आहियूं, झूलेलाल भॻवान जी पूजा पाठ सभु कीअं थींदो ऐं दरिया ते असां इहो बहिराणो कीअं विसर्जन कंदा आहियूं। भरत बि ॾिसो कीअं झूलेलाल जो बहिराणो खणी बीठा आहिनि। मूंखे जाम ख़ुशी थी, घटि में घटि भरत अॻियां बीह करे इहो हुनखे भरत खे मौक़ो मिलियो, त जाम सुठो थियो। हाणे मां इहो व्लॉग हिते एंड कयां थी, त तव्हांखे इहो व्लॉग कीअं लॻो त प्लीज़ मूंखे कमेंट करके ज़रूरु ॿुधाईंदा ऐं लाइक ज़रूरु कंदा, ऐं जिन सब्सक्राइब न कयो आहे मुंहिंजे चैनल खे त प्लीज़ सब्सक्राइब बि कंदा। ऐं हे ॾिसो, मां मम्मी जे लाइ इहो थोरो सो पतंग जो प्रोग्राम रखियो। त मिलूं था नेक्स्ट व्लॉग।